अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो दरगाह मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जी रस्म ताजपोशी, चादर कुशाई ऐं ख़तमुल क़ुरान जी तक़रीब कोरोना वायरस जे ख़दशनि सबबि निहायत एहतराम अदब ऐं इंतहाई सादगीअ सां मुनक़िद कई वई। हर साल जियां हिन साल बि दरगाह जे गादी नशीन मखदूम फयाज़ अहमद चादर चाढ़ी इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते गादी नशीन मखदूम फयाज़ अहमद ऐं तक़रीब में आयल महिमाननि नामियारे अदीब सजाद मीरानी, गौसिया जमात जे मरकज़ी अॻुवाण अनीस अहमद नुआणी, अॻूणे काउंसलर अनवर अली मंगी, समाजी अॻुवाण सैयद सगीर शाह बुखारी, फ़क़ीर अब्दुल करीम नुआणी, जीए सिंध अॻुवाण आसिफ़ देशी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो हम असर ऐं वॾो बुज़ुर्ग हो। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह वटि हिंद सिंध जा माण्हू दीनी तालीम पिराइण लाइ पिरियालो में पढ़णु ईंदा हुआ। पीर सैयद राशिद शाह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन बि मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जन जा शागिर्द हुआ। ताजपोशी तक़रीब में दरगाह जे गादी नशीन मखदूम फयाज़ अहमद कोरोना वायरस जे ख़ात्मे मुल्क जे सलामतीअ ऐं भलाईअ लाइ दुआ पिणु घुराई, जॾहिं त तक़रीब में SOPs जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV पिरियालो।